जी बिल्कुल मलेर में मेमण ॻोठ वारे हंधि वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें टे जेके आहिनि ख़वाजा सिरा नामालूम हथियारबंदनि जे हथां मारिजी विया आहिनि। जेके टई जेके आहिनि उहे लाश हिन वक़्तु वाक़िए वारे हंधि पियल आहिनि। जॾहिं त लाॻापियल जेका पुलिस आहे SSP मलेर समेत SHO ऐं ॿिया जेको पुलिस जो अमलो उते वाक़िए वारे हंधि पहुतो आहे। जेके हिन वक़्तु इहे ॼाणण जी कोशिशि कनि पिया, उन्हनि जी सुञाणप जी कोशिशि कनि पिया त हीअ जेके ख़्वाजा सिरा आहिनि केरु ऐं किथां जा आहिनि ऐं कंहिं मारियो। इहे सॼा जेके आहिनि पासा उहे हींअर जेके आहिनि उहे जांच कया पिया वञनि, पर हिन वक़्तु ताईं टिनी लाशनि जी सुञाणप न थी आहे। जॾहिं त आउं हिन वक़्तु जिना अस्पताल में मौजूदु आहियां, जिते हिन वक़्तु ताईं जेके आहिनि उहे लाश नाहिनि आंदा विया। ज़रियनि ॿुधायो आहे त ज़रूरी जेका आहे उहा कार्रवाई बाद जेके लाश आहिनि उहे अस्पताल आंदा वेंदा पोस्टमार्टम जे लाइ। जेको आहे हिन वक़्तु जेको थोरी देरि बाद हिते अस्पताल आंदा वेंदा। ॿिए तरफ़ जेको कानून वारो जेको वज़ीर आहे ज़िया हसन लंजार, उन नोटिस वठंदे SSP मलेर खां जेको आहे तफ़सील तलब कया आहिनि ऐं उन्हनि खे हिदायतूं कयूं आहिनि त जेके ॻुझनि इदारनि जूं जेके आहिनि उहे बि मदद जेका आहे वठी करे उहे जेके आहिनि जांच कई वञे त हिन में मुलविस केरु आहिनि, किथां जा आहिनि ऐं ख़वाजा सिरा जेके मारिजी विया आहिनि उन्हनि जा लाश हिन वक़्तु बि उते पियल आहिनि। उन्हनि जी बि जल्द खां जल्द जांच कई वञे त वाक़िए जा असल कारण कहिड़ा आहिनि। जी।